सभी ॾिसंदड़नि खे ॿीहर भलीकार चवां थी अवां जे पंहिंजे प्रोग्राम सुबह बहरान में प्रोग्राम सां ख़ासि सहकार मौजूद है ज़ीरा प्लस जो ताज़ो ऐं मुनफरिद ज़ाइक़ो जेको ॿियो कंहिं में किथे असांजा जेके आयल गेस्ट आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल हले पई सिंध प्रीमियर लीग जे हवाले सां क्रिकेट जे हवाले सां ॻाल्हि ॿोल हले पई गेमिंग जे हवाले सां ॻाल्हि ॿोल हले पई फिज़िकल एजुकेशन जे हवाले सां ॻाल्हि ॿोल हले पई बेसिकली फिज़िकल एजुकेशन त हिकिड़ी ह्यूज फील्ड आहे मां हिनखे ह्यूज फील्ड ई सम्झां थी ऐं पहिरीं असां वटि ॾाढो माइंड सेट अजीब हूंदो हुयो हाणे अवेयरनेस आहे हाणे हर को सम्झे थो त डिफरेंट फील्ड्स आहिनि ऐं जेको ॿार आहे अवां जो बेसिकली उनजो जंहिं फील्ड में चाह आहे उन ई फील्ड में जेकॾहिं तव्हां उनखे सपोर्ट कयो था अवां उनखे उन फील्ड जी तरफ़ वठी वञो था त उहो ॿारु यकीनन कुझु न कुझु बहितर करे थो पंहिंजे लाइ पंहिंजी फैमिली जे लाइ ऐं यकीनन उनजो असरु हिन मुआशिरे ते पिणु पवे थो जीअं मुआशिरे जो असरु हिकु ॿार ते पवंदो आहे त ॿारु अॻियां हली करे उनजो जेको फ्यूचर आहे उहो जेको कुझु करे थो उनजो असरु हिन मुआशिरे ते पिणु पवंदो आहे सो बहितर कुझु करण जे लाइ बहितर आगाज़ तमामु ज़रूरी आहे इहा ॻाल्हि मूं प्रोग्राम जे स्टार्ट में बि कई सो यस असांजे प्रोग्राम में अनवर अली रोशन साहब मौजूदु आहिनि एसएम नदीम साहब मौजूदु आहिनि ऐं जेकॾहिं सिंध प्रीमियर लीग जी ॻाल्हि कयूं था असां SPL जी असां ॻाल्हि कयूं था त जेके यंगस्टर्स अचणु चाहिनि था सिलेक्ट थियणु चाहिनि था उनकी अपनी तैयारी किस तरह होनी चाहिए खुद को किस तरह रेडी करें वो हाँ देखिए बिल्कुल ये भी एक जो है वो है पूरा एक प्रोसीजर है पूरा ठीक है ना कोई साल या 6 महीने में तो कोई प्लेयर बन नहीं जाता है तो ज़्यादातर इसके अंदर वही बच्चे हिस्सा लेंगे जो मतलब PCB के मुख्तलिफ टूर्नामेंट या अंडर 13, 16 या 19 से खेलते हुए आ रहे हैं जी। तो उसके लिए तैयारी के लिए कि देखिए सबसे पहले तो आपने कोई ना कोई क्लब ज्वाइन करना है बच्चे ने ठीक है ना कि वो कोई क्लब ऐसा हो जो रेगुलर बेसिस पर मैचेस खेलते हों देखिए प्रैक्टिस करना और मैचेस खेलना दोनों में फ़र्क होता है प्रैक्टिस के अंदर क्या होता है कि 11 फील्डर 10 फील्डर नहीं होते एक बॉलर नहीं होता ठीक है ना अंपायर्स नहीं होते और काफ़ी चीज़ें होती हैं कि आपके सामने कोई टारगेट नहीं होता जब आप मैच खेल रहे होते हैं तो ये सारी चीज़ें मौजूद होती हैं तो मैच के अंदर जो आपकी परफॉर्मेंस है वो असल में वहाँ पर नज़र आती है कि मैच के अंदर आप क्या परफॉर्म कर रहे हैं तो बच्चों को मैचेस भी खेलने चाहिए ज़्यादा से ज़्यादा फिर अपनी जो अगर कोई करीब में अकेडमी है वो ज्वाइन कर लें आप ठीक है ना क्रिकेट जो है वो तकरीबन पूरे सिंध के अंदर क्या पूरे पाकिस्तान में हर जगह ही होती है तो अकेडमीज भी बनी हुई हैं क्लब्स भी हैं उनको ज्वाइन करें और उसकी प्रिपरेशन करें और एक जो है ऑब्जेक्टिव लेकर चलें वो कि भाई हमने कहाँ तक जाना है आपका ऑब्जेक्टिव क्या है तो जब आप कोई टारगेट जो है वो सेट कर लेंगे तो फिर आप जो है उस लेवल को जाके जो है अगर उस लेवल पर भी नहीं पहुँचे तो उसे थोड़ा सा नीचे कम से कम पहुँच ही जाते हैं तो अब हम जो है कोई अपना टारगेट भी सेट ना करें और बस वो कहते हैं ना वो गधे और घोड़े के भागने में फ़र्क होता है ठीक है ना तो वो वाली मिसाल नहीं होनी चाहिए कि आप खेल भी रहे हैं तो मुझसे ऐसा खेल रहे हैं कि जो आपको पता ही नहीं है कि इसका क्या नतीजे निकल रहे हैं कोई ठीक हो रहा है नहीं हो रहा है तो हमेशा इंसान को जो है वो कोई भी काम करे उसको फ्रूटफुल काम करना चाहिए तो वो अपनी तैयारी मकसद इसी तरीके से हो सकती है फिर ये कि मीडिया का भी दौर है अगर आपको कोचिंग स्किल चाहिए तो आप किसी भी जो है मकसद चैनल पर जाकर उसको स्किल्स वगैरह डाउनलोड करें उसको देखें कि बेसिक क्या है सेल्फ प्रैक्टिस भी कर सकते हैं तो काफ़ी चीज़ें हैं मौजूद हैं पहले के दौर में तो कुछ भी नहीं था अब तो बहुत सारी आसानियाँ हो गई हैं ॾाढी सुठी तव्हां ॻाल्हि कई आहे यूज़फुल तव्हां ॻाल्हि कई आहे ऐं असां वटि जेके ॿिया गेस्ट मौजूदु आहिनि रोशन साहब अनवर अली रोशन साहब खां असां पुछंदासीं तव्हां छा था सम्झो था छाकाणि त तव्हां मक़ामी ॿारनि खे सपोर्ट कयो आहे ऐं मक़ामी माण्हुनि जी ॻाल्हि कई आहे त अव्हां कीअं सजेस्ट कंदा त तव्हां पंहिंजी फिटनेस जो ख़्यालु रखो न्यूट्रिशन जो तव्हांजो ख़्यालु हुजणु खपे तव्हांजी डाइट ॾाढी सुठी हुजणु खपे यस जी ॾाढो सुठो क्वेश्चन आहे तव्हांजो ऐं मां हिन में थोरो जामिया ॻाल्हाइणु चाहींदुसि फस्ट ऑफ ऑल त इहो बिल्कुलु सही आहे त ही को 3, 4, 6, 8 महीननि जो न आहे त माना फॉर एग्ज़ाम्पल जंहिं कॾहिं बि गेम न खेॾी हुजे अगर उनके शौक़ थी वञे त बाबा हाणे PSL में सिलेक्ट थिया त इट्स इम्पॉसिबल मां उनखे सजेस्ट कंदुसि त हू इरादो करे नेक्स्ट टाइम इंशाल्लाह PSL में पहुचे उनजे लाइ मां कुझु पाथ उनखे ॿुधाईंदुसि पंहिंजे व्यूअर्स खे त जेके नंढा यंग ॿार खेॾणु चाहिनि था PSL खे ऐं क्रिकेट में न आहिनि त हा उहो स्टिल क्रिकेट में ई न आहिनि त पोइ उन्हनि खे मां थोरो गाइड करणु चाहींदुसि त ही लॉन्ग प्रोसेस आहे रेगुलर बेसिस ते पंहिंजी फिटनेस जो ख़्यालु रखनि फिटनेस करणु शुरू कनि ऐं मक़ामी किथे अगरि का गेम थिए थी भले हू हाला में हुजे सिजावल में हुजे जंहिं बि नंढे रिमोट एरियाज़ में हुजे इवन मेहड़ में हुजे जिथे बि हुजे
हू मक़ामी क्रिकेट थिए ज़रूर थी खेॾे, पर पोइ उनखां पोइ पाण खे मूव करे बिग सिटी न डेफिनेटली हुनखे बिग सिटी में अचणो ई अचणो पवंदो फॉर ट्रेनिंग पर्पज़ में। अगरि हू सॼी ज़िंदगी, मां हिकिड़ो नंढो तव्हांखे मिसाल ॾियां त अगरि हिकिड़ो खिलाड़ी लाड़काणे में पैदा थिए थो, लाड़काणे में क्रिकेट खेॾे थो, सॼी ज़िंदगी लाड़काणे खां नथो निकिरे, मां बीइंग अ स्पोर्ट्समैन सम्झां थो त ही विल नेवर बी अ पार्ट ऑफ पाकिस्तान टीम इन एनी गेम, बिकॉज स्पीड जो वॾो फ़र्क़ु थींदो आहे। जेसि ताईं तव्हां नेशनल या इंटरनेशनल लेवल जे प्लेयरनि सां खेॾंदा न, तव्हांजी स्पीड उन्हनि ते लेवल ते वञी नथी सघे, पोइ नेचुरली तव्हांखे केरु खणंदो कोन। पहिरीं गेम स्टार्ट कयो, उनखां पंहिंजी फिटनेस ठाहियो। फिटनेस ठाहिण जे लाइ सिंपल आहे, तव्हां वॉक खां स्टार्ट करियो, वॉक खां पोइ तव्हां जॉगिंग ते अचो, जॉगिंग खां पोइ तव्हां रनिंग ते अचो। उते के न के स्पोर्ट्स एक्सपर्ट हूंदा, उन्हनि सां तव्हां मिलो, न्यूट्रिशन जो ख़्यालु कयो वञे। इन खां पोइ हिकिड़ी नंढी शइ असांजे माना ॿारनि खे ख़बर न पवंदी आहे, हू सम्झंदा आहिनि त बसि सॼो ॾींहुं महिनत करिणो आहे, ॿिए ॾींहुं वरी रांदि खेॾणी आहे। हिन विच में निंड खे फरामोश करे छॾींदा आहिनि। जॾहिं त निंड जेको आहे उहो एॾी वॾी हिकिड़ी हेल्पफुल शइ आहे। ॿिए ॾींहं ते तव्हांजा मसल कमु कंदा आहिनि, तव्हांजी मसल सॉरनेस एतिरी थी वेंदी आहे जो ॿिए ॾींहं ते प्रोफेशनल खिलाड़ी तक बि खेॾी न सघंदो आहे। सही ऐं प्रॉपर निंड असांजे डाइजेस्ट सिस्टम जे लाइ ज़रूरी आहे, ऐं उन जी सॼा मसल्स जेके आहिनि उहे प्रॉपरली वर्क कंदा। उन खां पोइ डाइट ते ध्यानु ॾिए। मां हिकिड़ी नंढी शइ तव्हांखे ॿुधायां त थी, आउं जॾहिं प्रोफेशनल बैडमिंटन जो प्लेयर हुउसि त मूंखे कुझु प्रॉब्लम्स थी आहे, पोइ मूं सम्झो त मुंहिंजी हर शइ पूरी आहे, छो त मूं प्रोफेशनल पे खेॾी, मां लाहौर में रहंदो हुउसि। ख़बर पई त सिर्फ़ु पाणी जो इंटेक मुंहिंजो घटि आहे, त सिर्फ़ु पाणी जे इंटेक सां मुंहिंजी परफॉर्मेंस में वॾो फ़र्क़ु अची वियो। हिते अगरि को नौजवान खेॾे थो, निंड न कंदो, पाणी प्रॉपर, डाइट प्रॉपर, फिटनेस प्रॉपर न कंदो, त हू कॾहिं बि प्रोफेशनल लेवल ते न पहुची सघंदो। ही को जादू कोन्हे। हा, नेचुरल टैलेंट हूंदो आहे, पर उनखे बि ग्रूमिंग खपंदी आहे। जेसि ताईं कंहिं बिग सिटी में न ईंदो, हू कॾहिं बि उन्हनि सां कॉम्पीट न करे सघंदो। छो त हेल्थ या जेका स्पोर्ट्स जी जेका असांजी फिज़ीक हूंदी आहे, या रातों राति कोन ठहंदी आहे, हिन ते वॾी महिनत थींदी आहे, सालनि जा साल लॻी वेंदा आहिनि। सही पिया चओ। ऐं अवां जी त एमफिल थियल आहे फिज़िकल एजुकेशन में, अवां ग्राउंड ते कमु कयो आहे, ऐं तव्हां एक्स बैडमिंटन आहियो, त मुंहिंजे ख़्याल सां तव्हां ॾाढो सुठे तरीक़े सां हर शइ खे सम्झो था, ऐं बहितरीन तरीक़े सां तव्हां गाइड पिणु कयो आहे। भला पाणी जो मिक़दार केतिरो हुअणु खपे? पाणी डिपेंड करे थो तव्हांजी एक्टिविटी ते। फॉर एग्ज़ाम्पल, अगरि तव्हां इलीट लेवल ते खेॾो था, मीन्स प्रोफेशनल लेवल ते खेॾो था, त मिनिमम 1 खां 2 लीटर त ड्यूरिंग तव्हांजी गेम, मां चवां पियो पाकिस्तान लेवल इलीट लेवल ते तव्हांखे पाणी सां गॾु ग्लूकोस बि खपे, तव्हांखे उनमें आयोडीन बि खपे। इट इज़ अ सिंपल फॉर्मेट जेको असांजे घर में मौजूदु हूंदो आहे। अगरि तव्हां जेके प्रोफेशनल ड्रिंक्स आहिनि अफोर्ड करे सघो था त उहो बि बहितर आहे। अदरवाइज़ तव्हां लूणु खंडु मिलाए करे, ग्लूकोस जा 2 चमचा मिलाए करे पंहिंजो कमु कढी सघो था। मिनिमम 1 लीटर तव्हांखे सुठी लेवल जी गेम जे विच में पाणी खपे, ड्यूरिंग गेम खपे। ऐं हूअं त जेको पाणी जो नीड आहे तक़रीबन 10 खां 12 गिलास आहे, पर इहो आहे हिकिड़े आम माण्हू लाइ। इफ यू आर स्पोर्ट्समैन, यू हैव टू टेक मिनिमम 15 to 18 गिलास इन अ डे। ओके, डन। ॾाढो सही, बहितर। ऐं मुंहिंजे ख़्याल सां जेके बि प्लेयर्स आहिनि जेके इंट्रस्टेड आहिनि, उन्हनि जो हिकिड़ो पंहिंजो बि चाह हूंदो त असां फिट हुजूं ऐं फिटनेस ते असांजो कमु थियल हुजे। यकीनन जॾहिं तव्हां फिट आहियो, ॾाढा बहितरीन स्टेप्स तव्हां ॿुधाया आहिनि, त फिटनेस जो ख़्यालु कयो, उन खां पोइ तव्हां मेगा सिटीज़ जे अंदरि अचण जी कोशिशि कयो, बिग सिटीज़ जे अंदरि अचण जी कोशिशि कयो, मेट्रोपॉलिटन सिटी जी तरफ़ तव्हां वञणु शुरू कयो, ऐं यकीनन तव्हांखे पोइ बहितरीन चांस ज़रूरु मिलंदा। अच्छा, उनखां अलावा असां ॻाल्हि कंदासीं, असां ओवर 40 क्रिकेट वर्ल्ड कप जी ॻाल्हि कंदासीं। तव्हां कीअं असांखे ॿुधाईंदा ओवर 40 वर्ल्ड कप छा आहे? बस ये वेटरन कैटेगरी होती है, और ज़्यादातर इसमें वही लोग हैं जो मुझसे क्रिकेटर हैं, पुराने मकसद छोड़ चुके हैं क्रिकेट। लेकिन हर गेम की एक एज लिमिट होती है कि भाई आपने जो एथलीट है तो 35 साल तक आप रहते हैं, ठीक है, या 30 साल तक रहते हैं, या क्रिकेटर हैं, या किसी भी गेम से ताल्लुक है आप, क्योंकि देखिए जैसे जैसे एज बढ़ती है आपकी एफिशिएंसी जो है वो डिक्लाइन की तरफ जाती है, मसल्स का जो वर्क है ना वो भी डिक्लाइन होता है। नेचुरल प्रोसेस, तो ये एक नेचुरल प्रोसेस है। तो फिर इन लोगों ने क्या किया कि जो है वो, क्योंकि शौक ज़्यादा है, लोग हैं, तो फिर इन्होंने वेटरन्स कैटेगरी जो है वो इंट्रोड्यूस करवाई। अब उसमें ओवर 40, ओवर 45, ओवर 50,
ये 3 कैटेगरीज मैंने जहाँ तक देखा है अभी तक वो यही चल ठीक है। ओके ओके, ज़बरदस्त। बाकी असां अॼु पूरे प्रोग्राम में SPL के वठी हलणु चाहियूं पिया ऐं कोशिशि कंदासीं त असां अव्हां सां प्रॉपर जेका नॉलेज आहे उहा शेयर कयूं। सो एक्सपर्ट असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि, हिन ॾाढो बहितरीन तरीक़े सां अव्हां सां शेयर कयो आहे त तव्हां कीअं पंहिंजी फिटनेस जो ख़्यालु कयो, अव्हां पंहिंजो ख़्यालु कंदा तॾहिं ई अव्हां नेक्स्ट स्टेप ते पहुचंदा ऐं उन खां पोइ तव्हां पंहिंजो पाण खे ग्रूम करण जी कोशिशि कयो, पंहिंजे पाण खे वधाइण जी कोशिशि कयो, अॻियां अचण जी कोशिशि कयो। अच्छा, असां जेकॾहिं ॻाल्हि कयूं बैडमिंटन जी, त कीअं हिकिड़ो ॿारु अॻियां अची सघे थो, इन फील्ड में अॻियां वधी सघे थो? अॼु बैडमिंटन बिल्कुलु अगरि उहा ई साॻी ॻाल्हि बिग सिटी में को रहे थो त वेरी क्लियर आहे। मक़ामी खोड़ सारा क्लब्स खुलियल आहिनि। जीअं हैदराबाद जी ॻाल्हि कजे त MCB बैडमिंटन जी जी हैदराबाद क्लब में गेम थींदी आहे, जिमखाना में गेम थींदी आहे, काफ़ी जॻहनि ते माना गेम थींदी आहे। हैदराबाद में कराची आहे त नेशनल कोचिंग सेंटर, माना बिग सिटी जी ॻाल्हि कजे त खोड़ मौक़ा आहिनि। पर अगरि नंढा शहर आहिनि जीअं लाड़काणो आहे, सखर आहे, त उते बि क्लब्स वग़ैरह आहिनि। डेफिनेटली उन्हनि खे इंडोर खेॾणो पवंदो, छो त असां में इहो सम्झो वेंदो आहे त असां आउटडोर खेॾूं पिया, असां वेंदासीं इंडोर वञी खेॾी पंहिंजी माना गेम असां सुठे लेवल ते खेॾी वेंदासीं, ईअं कोन थो थी सघे। आउटडोर में हवा जो हिकिड़ो ॿियो प्रेशर हूंदो आहे, इंडोर में हवा जो हिकिड़ो प्रेशर ॿियो हूंदो आहे। त उन बैडमिंटन जे हवाले सां मां उन्हनि खे चवंदुसि त रेगुलर बेस ते पंहिंजी गेम खेॾनि ऐं वञनि। ऐं उहा ई साॻी ॻाल्हि वरी अची वेंदी, पंहिंजी गेम खेॾण खां पोइ जेकॾहिं हू नंढे एरियाज़ जा आहिनि त बिग सिटीज़ ॾांहुं ज़रूरु वञनि, अदरवाइज़ हू कॾहिं बि वॾे प्लेटफॉर्म ते कॉम्पीट न करे सघंदा। हिकु ॿी ॻाल्हि तव्हांजे सवाल सां थोरो हटी करे आहे, पर मुंहिंजे दिमाग़ में अचे पई त ॾिसो फिटनेस या तव्हांजी जेका हेल्थ आहे उनजो जेको इम्पैक्ट हूंदो आहे ओनली नॉट गेम्स जी तरफ़ न हूंदो आहे, तव्हांजे अदर एक्टिविटीज़ ते बि तमामु घणो वेंदो आहे। जीअं हिकिड़ी WHO जी वर्ल्ड फेमस डेफिनेशन आहे त हेल्थ इज़ अ स्टेट ऑफ कंप्लीट फिजिकल, मेंटल एंड सोशल वेलबींग, not only absence of disease and infirmity। त इन जो मक़सदु त तव्हां ईअं न आहे त हेल्थ सिर्फ़ु इन शइ जो नालो आहे त तव्हां बीमारियुनि खां पाक हूंदा, नो, तव्हांजो जेको फिज़िकल मीन्स तव्हांजी जेका फिज़िकल वर्क आहे उनमें फ़र्क़ु ईंदो, तव्हांजी मेंटल माना तव्हांजे मेंटल अप्रोच में फ़र्क़ु ईंदो। फॉर एग्ज़ाम्पल तव्हां स्टूडेंट आहियो, तव्हां पंहिंजी तयारी करियो पिया, CSS जी पिया तयारी करियो, PSS जी पिया तयारी करो, जंहिंजी बि तव्हां तयारी कयो उनमें बि हेल्प ॾींदी, तव्हांजी मेंटल अप्रोच वधंदी। इवन सोशल वेलबींग तव्हांजा माण्हुनि सां रिलेशन ॾाढा मज़बूत थींदा, तव्हां वेंदा, इवन कॉन्फिडेंस अचे थो, उन खां पोइ माना स्पोर्ट्स तमामु वॾी वास्ट फील्ड आहे। ॾाढी सुठी ॻाल्हि कई आहे। ऐं ॿी ॻाल्हि त असां चवंदा आहियूं न त असां जेकॾहिं ॻाल्हि कयूं था मेंटल हेल्थ जी, त पोइ इहा हिकिड़ी फील्ड कोन्हे का। इन फील्ड खे सम्झणु सिर्फ़ु उन्हनि जो कमु न आहे जेके इन फील्ड सां लिंक्ड आहिनि, इहा असां सभिनी जे लाइ ज़रूरी आहे। असां सभिनी खे सम्झणो आहे त ज़हनी सिहत केतिरी ज़रूरी आहे। उन सां गॾोगॾु काफ़ी सारियूं अहिड़ियूं फील्ड्स हूंदियूं आहिनि, लाइक तव्हां जीअं हेल्थ जी ॻाल्हि कई, हेल्थ सिर्फ़ु उन्हनि जे लाइ न आहे जेके स्पोर्ट मैन आहिनि, जेके स्पोर्ट जी दुनिया में अॻियां वधनि था, पर चवण जो मक़सदु इहो आहे त सिहत हर कंहिं जे लाइ ज़रूरी आहे। ऐं कंहिं बि फील्ड में आहियो, तव्हां प्लीज़ ऐड कजो, पर वक़्तु साई जो थी वियो आहे, असां पहिरीं साई जी तरफ़ वधंदासीं। हिन प्रोग्राम सां ख़ासि तावन आहे ज़ीरा प्लस जो। ज़ीरा प्लस आहे हर चांहि जो प्लस। तव्हां काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेराण। सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर भली कार चवां थी अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेराण में। ऐं प्रोग्राम सां ख़ासि स्पॉन्सरशिप मौजूदु आहे ज़ीरा प्लस जी। ज़ीरा प्लस जो ताज़ो ऐं मुनफ़रिद ज़ाइक़ो जेको ॿियो कंहिं में किथे। असां ॻाल्हि ॿोल करे रहिया हुआसीं त जेका बेसिक अव्हांजी सिहत आहे उहा ई जेकॾहिं सही न हूंदी त पोइ यकीनन कंहिं बि फील्ड में अॻियां सुठे तरीक़े सां नथा वधी सघो। सो तव्हां कुझु ऐड करणु चाहियो? जी हा, मूं इहो पियो चवणु चाहियो त जेको माण्हू स्पोर्ट्स जा जेके बेनिफिट आहिनि उहे स्पोर्ट्स जे हवाले सां त मिलनि था, पर हेल्थ खां अलावा फिज़िकल, मेंटल ऐं सोशल वेलबींग त मूं ॿुधायो। हिकिड़ी ॿी ज़बरदस्त शइ हूंदी आहे जेका स्पोर्ट्स जे करे थींदी आहे, तव्हांजो मेंटल स्ट्रेस रिलीज़ थींदो आहे। जॾहिं माण्हू रेगुलर बेस ते का फिज़िकल एक्टिविटी कंदो आहे, रेगुलर बेस ते, नॉट ओकेजनली, त हिकिड़ो हार्मोन जनरेट थींदो आहे जंहिंखे डोपामिन चइबो आहे। उहो डोपामिन जेको हार्मोन हूंदो आहे उनजो फंक्शन छा आहे, टू जनरेट हैप्पी हार्मोन्स एंड टू जनरेट हैप्पी मूड्स। त उन्हनि माना इन्हनि शयुनि जे करे, स्पोर्ट्स जे करे, तव्हांजी फिज़िकल एक्टिविटी जे करे तव्हांजी ज़िंदगी जा जेके ॿिया असां सां लाज़िम मज़लूम जेके वर्क्स आहिनि उहे बि माना उन में अची था वञनि, उहे उन्हनि में बि हेल्प तव्हांखे मिले थी।
मीन्स तव्हांजी परफॉर्मेंस एजुकेशन में वधी वेंदी, तव्हांजी परफॉर्मेंस सोशल बीइंग में वधी वेंदी, तव्हां स्ट्रेस रिलीज़ रहण लॻंदा, तव्हांजो माण्हुनि सां बिहेवियर ज़बरदस्त थी वेंदो। सो मां माना सजेस्ट कंदुसि, रिकमेंडेड कंदुसि त तव्हां अगरि यंग्स आहियो त तव्हां स्पोर्ट्स में अचो, अगरि तव्हां पंहिंजी एज खां थोरा मथे निकिरी आहियो त एटलीस्ट रेगुलर वॉक ऐं फिटनेस जी तरफ़ ज़रूरु ध्यानु ॾियो, इन सां तव्हांखे तमामु वॾा फ़ाइदा मिलंदा। सही सही, ॾाढी काराइती तव्हां ॻाल्हि कई आहे। ऐं असांजे जेके मूड स्विंग्स हूंदा आहिनि उनजो कारण इहो ई हूंदो आहे त असांजी का फिज़िकल का बि एक्टिविटी ख़ासि रहंदी कोन आहे। असां वॉक न कंदा आहियूं, रनिंग असां कोन कंदा आहियूं, जॉगिंग असां कोन कंदा आहियूं। ऐं हूअं बि जेकॾहिं तव्हां कंहिं साइकेट्रिस्ट ॾे वञो था त थेरेपी तमामु घणी ज़रूरी हूंदी आहे ऐं उनजी नीड तॾहिं पवंदी आहे जॾहिं तव्हां पंहिंजी हिकु स्मूथ रूटीन खां हटी वञो था। ऐं तव्हांजी उन स्मूथ रूटीन खे बरक़रार रखण जे लाइ ज़रूरी आहे त तव्हां थोरो फिज़िकल एक्टिविटी जी तरफ़ वञो। तो इहा एक्टिविटी मुंहिंजे ख़्याल सां हर माण्हू जे लाइ ज़रूरी आहे, सिर्फ़ कंहिं स्पोर्ट खेॾण वारे जे लाइ न, पर हर आम माण्हू जे लाइ ज़रूरी आहे त तव्हां वॉक कयो, तव्हांजी डाइट सुठी हुजे ऐं तव्हां पंहिंजे पाण खे रिलैक्स रखो ऐं हैप्पी हार्मोन्स जनरेट थियनि, इहो बि तमामु घणो ज़रूरी आहे। सो यस, तव्हां कुझु ऐड करणु चाहींदा आहिनि ते? हाँ बिल्कुल, इन्होंने बताया काफ़ी कुछ। फिज़िकल एजुकेशन जो है ना, उसके ज़रिए आप सिर्फ जैसे कहा कि खेल ही नहीं है, ठीक है, आपको रूहानियत जो है ना, रूहानी खुशी भी मिलती है। ठीक है, अब वो क्या, अब जैसे सोशल वेलबींग का इन्होंने कहा कि अगर हम इंडिया जाते हैं या इंडिया के लोग यहाँ आते हैं या किसी और मुल्क के लोग आते हैं, ठीक है ना, तो उनका हम कल्चर एडॉप्ट करते हैं, देखते हैं उनका कल्चर क्या है, उनका रहन सहन क्या है, ठीक है, हमारी सोशल अट्रैक्शन बढ़ती हैं। उसके अलावा भी जो है स्पोर्ट्स के जरिए देखें आप, जो कहते हैं ना कि फाइनेंशियली वो भी बहुत ज़्यादा आपको सपोर्ट होती है कि आप देखें कि दुनिया में ऐसे ऐसे प्लेयर हैं कि इतना पैसा लेते हैं कि पाकिस्तान के बजट से ज़्यादा पैसा ले रहे हैं वो पूरे साल का। तो ये पूरी इंडस्ट्री हो गई है स्पोर्ट्स। तो बस मैं यही कहूँगा। इसके अलावा ये है कि ठीक है, अगर कोई बच्चा फिजिकल एजुकेशन में पढ़ना चाहता है तो वो एडमिशन भी ले, और इसमें जॉब के भी मौके हैं काफ़ी, ठीक है ना, और काफ़ी सही सही। अच्छा, मां हिकिड़ी मिलता है जी, हिकिड़ी ॻाल्हि मां इहा बि तव्हां खां पुछणु चाहींदसि, अव्हां खां बि इहो ई सुवाल मां पुछणु चाहींदसि त पहिरीं जे टाइम में छोकिरियुनि जो तादाद केतिरो हूंदो, रेशो केतिरो हूंदो फिज़िकल एजुकेशन डिपार्टमेंट जी तरफ़, ऐं हींअर केतिरी चेंजिंग आई आहे? पहिरीं जो मूंखे एतिरो अंदाज़ो न आहे। जॾहिं खां मां फिज़िकल एजुकेशन जी फील्ड में आयो आहियां त मां तक़रीबन माना काफ़ी रुझान छोकिरियुनि जो, गर्ल्स जो ॾिसां पियो। मीन्स अगरि आउं पंहिंजे दौर में ॾिसां त 20 खां 30% गर्ल्स असां सां गॾु हूंदियूं हुयूं क्लास में। ऐं इहो त थी वियो 7-8 साल पुराणो। स्टिल हाणे मां अञा बि महसूसु कयां पियो त इहो रुझान वधे पियो। ऐं स्पोर्ट्स सभिनी जे लाइ आहे ऐं सभिनी खे ज़रूरत आहे। स्पोर्ट्स जा एॾा फ़ाइदा आहिनि जेकर ॿुधाइण ते अचिजे त शायदि काफ़ी टाइम लॻी वेंदो। ऐं सो गर्ल्स जो रुझान तमामु घणो आहे। मुंहिंजी नज़र में इहो आहे त अचणु खपे इन फील्ड में। ऐं तव्हां कहिड़े बि माहौल सां आहियो, तव्हां अचो। अगरि तव्हां उन फील्ड में अॻिते ईंदो त तव्हांखे उनमें जॉब्स जा बि वॾा मौक़ा आहिनि। ख़ासि तौर ते अगरि के छोकिरियूं वीचारियूं ॿुधनि पियूं, अगरि के तमीज़ त जेकी गर्ल्स कॉलेजिस हूंदा आहिनि उनमें DP जी पोस्ट हूंदी आहे, तव्हां पंहिंजी डिग्री पूरी करे उते जॉब करे सघो था। 17 ग्रेड जी जॉब हूंदी आहे। त माना ॿई फ़ाइदा। मूंखे त लॻे थो इहा जॉब ॾाढी रिलैक्सिंग जॉब आहे। रिलैक्सिंग तव्हां चई सघो था जेकॾहिं तव्हांखे उनजो इंट्रस्ट आहे त। अदरवाइज फिजिकल फिटनेस को एॾो आसान कमु न थींदो आहे, ॾुखियो कमु थींदो है। कि रिलैक्सिंग जॉब है, वो इसलिए है कि जो जॉब कर रहे हैं ना उनको काम आता है। अगर जिसको काम नहीं आता उसको आप ये जॉब दे देंगे ना तो वो फिर मुसीबत में पड़ जाएगा। नहीं, आप बिल्कुल सही कह रहे हैं, तव्हां बिल्कुल सही चओ पिया। ऐं इहा ॻाल्हि बि तव्हां बिल्कुल सही चई आहे त पंहिंजो पाण खे फिट रखणु का आसान ॻाल्हि कोन आहे। उनजे पोयां बि हिकिड़ी महिनत लॻे थी, उनजे पोयां हिकिड़ो डिसिप्लिन लॻे थो। सुबुह जो सवेर उथण का मज़ाक ॻाल्हि त कोन आहे न। ऐं नॉट ओनली वेकअप अर्ली इन द मॉर्निंग, तव्हांखे खोड़ शयूं जीअं नमाज़ बुराई खां बचाईंदी आहे न, त स्पोर्ट्स बि बुराई खां बचाईंदो आहे। तव्हांखे अर्ली टू बेड अर्ली टू राइज़ वञणो पवंदो आहे, जेको अॼु जे दौर में तमामु वॾो मसइलो आहे। जी हा, बिल्कुलु। ऐं उन खां पोइ तव्हांखे प्रोहिबिटेड शयुनि खां परे रहणो पवंदो आहे, चांहि खां, सिगरेट खां, इन्हनि सभिनी शयुनि खां परे रहणो पवंदो आहे अगरि तव्हांखे इलीट लेवल ते खेॾणो आहे। अदरवाइज़ स्टेमिना तव्हांजो साथ कोन ॾींदो। सही सही। ऐं मूंखे हिकिड़ी ॻाल्हि हींअर क्लिक थी आहे माइंड में त कंहिं ग्रुप सां मुंहिंजो कमु हुयो ऐं ॾाढो सुठे तरीक़े सां उहो प्रोजेक्ट असांजो हलियो बि। त उते हिकिड़ो पर्सन हुयो, ॾाढो बहितरीनु इंसानु हुयो। उन चयो त न, तव्हां जेकॾहिं सिगरेट पीओ था, ठीकु आहे, तव्हां पी छॾियो था, पर ॾिसो नेचर तव्हां खां पंहिंजो
पूरो पूरो तव्हां सां विढ़े थी, तव्हां उन आदत खे छॾे ॾिनो आहे, पर जेके तव्हांजा गुर्दा ख़राब थियणा हुया उहे थी विया, उनजो असरु थी वियो। हाणे तव्हां उनखे कीअं रिकवर कयो था, कीअं पंहिंजो पाण खे फिट रखो था, उहा हिकिड़ी अलॻि ॻाल्हि आहे। माना अव्हां जेकॾहिं नेचर सां विढ़ो था त पोइ उनजो असरु ॾाढो बुरो आहे, नेचर अव्हां सां विढ़ंदी आहे। सो तमामु घणो पंहिंजो ख़्यालु मुंहिंजे ख़्याल सां फ़र्ज़ु आहे रखणु। ऐं हक़ीक़त जी ॻाल्हि आहे, इहा हक़ीक़त जी ॻाल्हि आहे त इहो हिकिड़ो ॾाढो ॾुखियो टास्क बि आहे, पंहिंजे पाण खे चैलेंज करणो पवे थो, कॉम्पिटिशन में पंहिंजो पाण सां अचिणो पवे थो, ऐं पंहिंजो पाण सां कॉम्पिटिशन हिकिड़ो वॾो कॉम्पिटिशन आहे मुंहिंजे ख़्याल सां। ॿी ॻाल्हि मां इहा बि तव्हां खां पुछणु चाहींदसि, तव्हां जीअं त बार बार अव्हां ॿुधायो पिया त हिन फील्ड में जॉब्स बि घणियूं आहिनि, जॉब अपॉर्चुनिटीज़ तव्हांखे घणियूं मिलनि थियूं। अव्हां सां जेके बि तादाद जेको छोकिरियुनि जो पढ़ियो उहे कंहिं मक़ाम ताईं पहुतियूं, कुझु उन्हनि सां कॉन्टेक्ट या इन तरह जी कुझु हूंदी आहे गुफ़्तगू? जी जी जी, अल्हम्दुलिल्लाह असां सां गॾु जेके बि छोकिरियूं हुयूं उन मां ऑलमोस्ट 50% खां बि मथे डीपीस भी आहिनि, डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिसर्स भी आहिनि, ऐं जिन खे हिकु अधु खे अगरि मौक़ो न बि मिलियो त उहे बि 14 खां 16 ग्रेड ताईं IBA सेक्टर में कमु कनि पियूं वेठियूं। ऐं उहा ई साॻी ॻाल्हि, कुझु माण्हू डिग्री खे जस्ट डिग्री करण ईंदा आहिनि, कुझु माण्हू उनखे दिलि सां पढ़ंदा आहिनि, यूटिलाइज़ कंदा आहिनि, उन में घिड़ी उन ते माना मुंहिंजो हिकिड़ो जनरल परसेप्शन आहे, मां अक्सर हर जॻह ते चवंदो आहियां, जेकॾहिं तव्हां कंहिं बि फील्ड में टॉपर्स में आहियो त फ्यूचर तव्हांजो ब्राइट आहे, तव्हांजो फ्यूचर तव्हांजो ब्राइट आहे। त जेके बि छोकिरियूं मुंहिंजे सां मां गॾु हुयूं, अल्हम्दुलिल्लाह DSO बि आहिनि मूंसां गॾु हिन फील्ड में, DPs बि आहिनि, IBA में बि कमु कनि पियूं, अल्हम्दुलिल्लाह बेस्ट उन्हनि जो फ्यूचर आहे। हाँ, थोड़ो इनमें अॻे अञा चांस घणो, हाणे माण्हू हिन में तरफ़ अञा घणा पिया अचनि, पर पोइ बि स्पेशली गर्ल्स जे लाइ त तमामु घणो, छो त उन्हनि जी वरी स्पेशल कोटा हूंदी आहे। जॾहिं असां पब्लिक सर्विस कमीशन कई पे त छोकिरियुनि जे लाइ अलॻि कोटा हुई, पोइ उते छा आहे त छोकिरियूं इतफ़ाक़ सां हींअर बि अञा एतिरी तादाद में अप्लाई नथियूं कनि, त पोइ फिज़िकल एजुकेशन में त पोइ उन्हनि जी कोटा में माना मीन्स ईअं खणी सम्झो त 20 छोकिरियुनि ते 5-7 पोस्टूं अची थियूं वञनि, त माना हिकिड़ो सुठो कॉम्पिटिशन, माना ईज़ी कॉम्पिटिशन उनखे मिली थो वञे। ठीक ठीक, हा, त उन्हनि खे अञा माना अवेयरनेस जी कमी आहे। अवेयरनेस त अदी सभिनी खां वॾी ॻाल्हि आहे, अवेयरनेस न हुजण जे करे असांजो स्पेशली जेको यंग तबिको आहे उहो स्पोर्ट्स त ठहियो पर एजुकेशन खां बि परे आहे। सही पिया चओ। आउं अक्सर विज़िट कंदो आहियां, माना जेके मुंहिंजा एरियाज़ आहिनि रिमोट एरियाज़, त एॾो अफ़सोस थींदो आहे, होटलनि ते सिर्फ़ु ॿार उते वेठा आहिनि, चांहियूं पिया पीअनि, कचहरियूं पिया कनि, इवन स्कूल तक न पिया वञनि। स्कूलनि जा उते आउं विज़िट कंदो आहियां, रिसेंटली आउं मटियारी हाई स्कूल जो विज़िट कयो, त उते मूं ॾिठो त माना ॿारनि जो जेको ध्यानु आहे उहो त बिल्कुलु बि माना पढ़ाई जी तरफ़ सही माना असांखे अवेयरनेस माइटनि खे थियणु खपे, उन्हनि जी मेंटल उन्हनि जी थेरेपी थियणु खपे। सही ऐं मुंहिंजे ख़्याल सां सेशन्स बि थियणु खपनि, ऐं उनजी पब्लिसिटी बि हुअणु खपे, प्रॉपर वक़्तु ॾियणु खपे। ऐं इहो को आसान कमु कोन्हे को, हिन में यकीनन गवर्नमेंट जो बि हिकिड़ो सुठो किरदारु शामिल थी सघे थो, ऐं असां यकीनन पोइ अॻियां वधी सघूं था। यस, असां सिर्फ़ु नदीम खां पुछंदासीं YCCL T25 उन हवाले सां इहो टर्म छा आहे, कीअं थो यूज़ थिए, छा आहे, कीअं ॿुधाईंदा? ये है YCCL है यूथ क्रिकेट चैंपियंस लीग T25, यानी नया फॉर्मेट जो है वो आ रहा है, क्योंकि क्रिकेट इतनी हो गई है, आपको पता है T10 और T20, फिर टेस्ट और 50 ओवर, तो अब एक ये नया फॉर्मेट है T25। तो इसमें राना खालिद साहब हैं लाहौर के, वो इसको लीड कर रहे हैं पाकिस्तान में। इसमें पाकिस्तान, श्रीलंका, जिम्बाब्वे, इंडिया और दूसरी जो कंट्रीज़ हैं, मतलब बांग्लादेश है, मलेशिया है, इनके बच्चे जो है इस T25 में हिस्सा लेंगे। उसका मकसद एक पूरा प्रोसीजर है, और इसके जो CEO हैं वो हैं यासीन साहब हैं, उनका ताल्लुक मेरे ख्याल से शायद इंडिया से, जहाँ तक मैंने सुना है। तो ये इन कंट्रीज़ के दरमियान जो है इसके मुकाबले खेले जाएंगे। तो यकीनन ये भी एक बच्चों के लिए अच्छी अपॉर्चुनिटी है कि वो अपने आप को रजिस्टर्ड करवाएँ और इसके ट्रायल्स दें, टीम में आएँ। फिर UAE के अंदर इसके मज़ीद मुकाबले होंगे जो मकसद इंटरनेशनल लेवल पर खेले जाएंगे, पहले रीजन लेवल पर हैं, फिर प्रोविंशियल हैं, फिर जो है वो इंटरनेशनल लेवल है। तो बच्चे जो क्रिकेट से शौक़ रखते हैं, खेलना चाहते हैं, तो वो इस फॉर्मेट में भी आएँ। देखें, स्पोर्ट्स जो है अब डे बाई डे जो है पूरी, आपको पता है जैसे आपने पहले जिक्र किया कि स्पोर्ट्स साइंस है, एक सब्जेक्ट नहीं है, ये पूरी एक साइंस है। इसमें आप जो है वो एनवायरमेंटल साइंस भी पढ़ते हैं, इसमें आप जो है वो एनाटॉमी फिजियोलॉजी भी पढ़ते हैं, ठीक है। इसके अंदर आप जो स्पोर्ट्स इंजरी, स्पोर्ट्स मेडिसिन, बायोमैकेनिक्स, ठीक है, टेस्ट एंड मेजरमेंट, इवेल्युएशन, करिकुलम डेवलपमेंट, फिजिकल फाउंडेशन, ये तमाम सब्जेक्ट हम लोग पढ़कर आए हैं। इन्होंने भी पढ़े होंगे और मैंने भी पढ़े हैं,
ठीक है। तो इसके अंदर आप देखें कि एक डॉक्टर जो पढ़ रहा है वो भी आप सीख रहे हैं, ठीक है ना, एक जो वो एग्रीकल्चरिस्ट जो पढ़ रहा है वो भी आप सीख रहे हैं। तो ये सारी चीज़ें, ये एक बहुत ज़्यादा जो है स्पोर्ट्स जो है बहुत ज़्यादा एक्सपेंड हो गई है। और इसमें आप देखें कि वो कहते हैं ना कि एक दिन के अंदर स्टार बना देना, शाहनवाज धानी की मिसाल आपके सामने, ठीक है, कोई नहीं जानता था। मोहम्मद हसनैन हैदराबाद से ताल्लुक के फास्ट बॉलर हैं, उनको कोई नहीं जानता था, आप देखें। बिल्कुल। उसके अलावा भी आप देखें ऐसे कई क्रिकेटर्स हैं। तो ये YCCL में बच्चों को कहूँगा कि भाई आप इसको फॉलो करें और देखें, जो भी इसके अंदर आपने रजिस्टर्ड होना है या फ्यूचर के अंदर आप खेलना चाहते हैं तो उसके हिसाब से तैयारी करें। सही। और मैंने वो ओवर 40 की बात रह गई थी, उसमें हमारे हमारे प्रोग्राम में एक आए थे अदनान ताज साहब जो है, और वो हैदराबाद से ताल्लुक है, एक्स फर्स्ट क्लास क्रिकेटर है। तो मैं उनको मुबारकबाद दूंगा कि वो US हैं, अमेरिका की टीम के अंदर वो एज ए जो वो प्लेयर जो सेलेक्ट हुए, ठीक है। और एक फरूक साहब हैं, वो भी कराची से अंडर 19 खेले थे। तो ज्यादातर उसके अंदर जो USA की टीम के अंदर आ रहे हैं वो पाकिस्तानी प्लेयर्स ही हैं, पाकिस्तान से खेलकर वहाँ माइग्रेट किया उन्होंने। और ओके जी हम कंटिन्यू करते हैं। व्यूवर्स, वक्त साई जो थी वियो आहे ऐं हिन प्रोग्राम से खास सहकार मौजूद है ज़ीरा प्लस जो, चाहे हुए ज़ीरा प्लस हुए तो वो गुफ्तगू खत्म थियण जो नालो ही न वठे, पर यस ब्रेक असांखे ॾाढो अलर्ट करे छॾींदी आहे। सो नंढो ब्रेक आहे, स्टे इन ट्यून, वी आर जस्ट कमिंग बैक। सभी ॾिसंदड़नि खे ॿीहर भलीकार चवंदसि अॼु पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में प्रोग्राम सां स्पॉन्सरशिप मौजूद है ज़ीरा प्लस जी। हर चांहि जो मज़ो बीणो थियो वञे ज़ीरा प्लस सां। व्यूवर्स, असांजे प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल हली आहे क्रिकेट जे हवाले सां, गेमिंग जे हवाले सां, पर मां सम्झां थी हाणे थोरो माइंड सेट चेंज बि थियणु खपे। ऐं असां ऑन द कैमरा यकीनन अव्हां सां ॻाल्हियूं कंदा हलंदा आहियूं, कोशिशि कंदा आहियूं त का ॻाल्हि चङी हुजे, का ॻाल्हि काराइती हुजे, असां अव्हां ताईं उहा ॻाल्हि पहुचायूं। पर समटाइम्स ईअं बि माइंड में क्लिक थींदो आहे ऐं ऑफ द कैमरा इहा ई ॻाल्हि हले पई त क्रिकेट जो अलाए छो एतिरो जुनून छायल आहे असांजे मथां, जो ॿियनि गेम्स खां ॾाढो परे थी विया आहियूं। उन ते मां रिव्यू अव्हां जा वठणु चाहींदसि, छो त जेकॾहिं असां बैडमिंटन जी ॻाल्हि कयूं त तव्हां माशाअल्लाह सां ॾाढो बहितरीन नेशनल लेवल ते खेॾिया आहियो। सो तव्हांजा छा रिव्यूज़ आहिनि? बसि इहो हिकिड़ो अलमियो आहे असांजे मुल्क जो, त क्रिकेट खे ई फॉलो कयो वेंदो आहे, स्टार क्रिकेट जेके ई सम्झो वेंदो आहे, ऐं ॿियनि खे माना न गवर्नमेंट जे तरफ़ां प्रमोशन मिलंदो आहे, न माण्हुनि में पजीराई मिलंदी आहे। इन जे रिज़ल्ट में ॿियूं सभु गेमूं माना तबाह थी थियनि। मीन्स हॉकी असांजो नेशनल गेम आहे, पर हींअर माना हैदराबाद में शायदि लतीफ़ाबाद में किथे हल्की फुल्की थिए थी। चवण जो मक़सदु इहो आहे त ॿियूं सभु गेमूं ज़वाल में आहिनि, सिर्फ़ु क्रिकेट जो हिते माना क्रेज़ आहे। माण्हुनि में त पंहिंजी जॻह ते, पर गवर्नमेंट में बि ॾिसूं पिया त क्रिकेट खे ई प्रमोशन घणो आहे, त ध्यानु ॾियणु खपे। ॿियूं गेम्स आहिनि, गेम्स सभु सुठियूं थींदियूं आहिनि, जंहिं बि गेम्स खे केरु खेॾंदो आहे त उन में ॾाढो इंजॉय कंदो आहे। ऐं अगरि तव्हां इंडोर गेम्स खे ॾिसो त ईज़ी हूंदियूं आहिनि ॾाढियूं उन्हनि खे ऑर्गेनाइज़ कराइणु, छो त क्रिकेट लाइ एनवायरमेंट जो बि असरु पहुची वेंदो आहे, मींहं जो, तूफ़ान जो, हवाउनि जो। इंडोर गेम्स तव्हांजो केतिरो बि पाण कंटिन्यू कयूं था। असां वटि लाइव कॉलर आहिनि ऐं असां उन्हनि खे शामिल कंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। कॉल ड्रॉप थी चुकी आहे, तव्हां अगेन कॉल करे सघो था, असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था। मुंहिंजे ख्याल सां असां वटि जेकॾहिं तव्हां आहियो लाइन ते त तव्हां पंहिंजो नालो ॿुधाईंदा। हेलो, अस्सलाम वालेकुम। ड्रॉप थी चुकी आहे, सो यस प्लीज तव्हां कंटिन्यू कयो। मुंहिंजो इन में माना मूं इहो बि चयो त इंडोर गेम्स ते ध्यानु ॾियणु खपे। जी जी। ऐं ईज़ी टू ऑर्गेनाइज़ हूंदियूं आहिनि, ऐं उनमें कोई एॾो सच ख़र्चो बि न हूंदो आहे। गवर्नमेंट जा जिते किथे हॉल्स वग़ैरह ऑलरेडी हूंदा आहिनि, गवर्नमेंट खे उन्हनि ते ध्यानु ॾियणु खपे। अप टू डेट आहिनि जेके बि हॉल्स आहिनि, कम सही पियो थिए। बिग सिटीज़ में त आहिनि जी, बिग सिटीज़ में। इवन मां सम्झां थो त नवाबशाह ऐं दादू ख़ैरपुर हिते बि आहिनि, हिते बि उहे फ़ाल आहिनि, पंहिंजो कमु कनि पिया। इवन मां तमामु ख़ुशी थी, मेहड़ में मुंहिंजो हिकिड़ो वञणु थियो। मुंहिंजो घोटु जो बेसिकली राधण आहे, त उते मूं ॾिठो त माण्हुनि में, ॿारनि में एतिरो क्रेज़ आहे, जो हिकिड़ो हुते जो जेको डिग्री कॉलेज आहे उनमें 2 हॉल्स हीअं अचनि थियूं त हुननि उनखे बैडमिंटन हॉल में कन्वर्ट करे छॾियो आहे। हिन में को जेको इहो ग्रीन हिकिड़ो अहिड़ो को माना उन्हनि छापरे टाइप जीअं असां शेड ॾींदा आहियूं माना प्रोटेक्ट करण जे लाइ, छां जे लाइ, उहो ॾेई छॾियो होॾां। उहे इंडिविजुअल हुते खेॾनि पिया, त माना ध्यानु ॿियनि गेम ते ॾिनो वञे, ॿिया बि असांजा खिलाड़ी स्टार थियनि, ॿिया खिलाड़ी, ॿियनि खे बि प्रमोशन मिलणु खपे। ज़बरदस्त, ॾाढी ॾाढी बहितरीन तव्हां ॻाल्हि कई आहे ऐं मां इन ॻाल्हि जे हक़ीक़त में हक़ में आहियां।
त असां वटि हॉकी असांजी नेशनल गेम आहे, उन ते एतिरो को ख़ासि ध्यानु कोन्हे को, बैडमिंटन ते को ख़ासि ध्यानु कोन्हे को, ओवरऑल जेके बि ॿियूं गेम्स आहिनि, गेम्स त गेम्स ई हूंदियूं आहिनि। तव्हां फील्ड में जेकॾहिं अचो था त पोइ तव्हां हर गेम खे इंजॉय कयो था। ऐं फिटनेस जो यकीनन ज़रूरी न आहे क्रिकेट में तव्हां आयो त तव्हांखे फिटनेस जो ख़्यालु रखिणो आहे, कंहिं बि साइड तव्हां वञो था तव्हांखे फिटनेस जो त ख़्यालु रखिणो आहे। सो इहो असांजे ज़हन ते जेका, ऐं इहा सोसाइटी में, असांजी हिन सोसाइटी में ज़हननि खे मफ़लूज बि कयो वियो आहे। चमकाए धमकाए हिकिड़ी शइ नौजवाननि जे अॻियां रखो, पोइ हुनजे पोयां उन्हनि खे राग़िब करे छॾियो, पोइ सॼो हुजूम हुनजे पोयां ई आहे। सही ॻाल्हि आहे इहा। यस, बिल्कुलु सही चओ था। बसि हिन में हिकिड़ी शइ ॿी एड कंदुसि त एक्चुअली थिए छा थो त माण्हुनि जो प्रमोशन उन तरफ़ ध्यानु घणो वेंदो आहे जंहिंमें असां वर्ल्ड लेवल ते हूंदा आहियूं। जी, त क्रिकेट में असां वर्ल्ड लेवल ते आहियूं त हुते हुननि जो ध्यानु घणो आहे, त वरी वरी साॻी ॻाल्हि अची वेंदी ॿियनि गेम्स में कि असां वटि टैलेंट आहे। सही सही, टैलेंट माना मौजूदु आहे ऐं टैलेंट खे बि यूटिलाइज़ कयो वञे। हिकिड़ी एज आहे, लिमिटेड एज आहे। तव्हां उन एज में जेकॾहिं प्रॉपर तरीक़े सां ॿार खे फील्ड में आणायो था ऐं बहितर तरीक़े सां तव्हां उन मां फ़ाइदो हासिल करणु चाहियो था त उन लिमिटेड टाइम में ई थी सघे थो। उन खां अलावा जेकॾहिं असां वटि ॾिसजे ओवरऑल पाकिस्तान में, असांजी सिंध में जेकॾहिं ॾिसजे त पोइ नौजवान जल्दी सां डिस्ट्रैक्ट घणो थियो वञनि। ऐं कल्ह बि प्रोग्राम में ॻाल्हि निकिती, ऐं हमेशह जॾहिं एजुकेशन जी ॻाल्हि थींदी आहे ऐं कामयाब सोसाइटीज़ जो राज़ बि इहो ई हूंदो आहे त बहितरीनु एजुकेशन हुजे ऐं ट्रांसपोर्ट सुठी हुजे, ट्रांसपोर्टेशन जा मसइला घणा न हुजनि, ऐं उन खां अलावा जेका मेन इम्पॉर्टेंट ॻाल्हि आहे त हेल्थ सुठी हुजे। ऐं हेल्थ सुठी कीअं थी सघे थी? अव्हां डेली रूटीन में ई ॾिसो, जेको जंहिं माण्हू जी फिज़िकल का एक्टिविटी कोन्हे का, त उनजी का ख़ासि हेल्थ बि सुठी कोन हूंदी आहे। सो बहितर कमु करण जे लाइ बहितर तरीक़ा हुअणु खपनि। मां इन ॻाल्हि खे साम्हूं रखणु चाहियां पई त गेम्स ॿियूं बि आहिनि, हुननि खे बि प्रमोशन मिलणु खपे, उन्हनि खे बि तव्हां ओतिरो ई इम्पोर्टेंट सम्झो। ऐं क्रिकेट जो जेको हिकिड़ो असांजे मथां बार आहे उनखे थोरो हाणे हल्को करणु खपे। सो एस एम नदीम खां असां इन जे हवाले सां रिव्यूज़ वठंदासीं। बिल्कुल, पाकिस्तान ने स्क्वॉश, बॉक्सिंग, रेसलिंग और उसके बाद अगर देखें क्रिकेट, हमारा कौमी खेल जो है हॉकी रहा है। वो क्यों रहा है कि हमारी बहुत ज्यादा अचीवमेंट थी। सही सही, तव्हां बिल्कुलु सही चओ पिया। ऐं सर असांखे वक़्त जूं घणियूं हाणे वधीक इजाज़त बि कोन थियूं ॾियनि। इन शॉर्ट तव्हां खां असां मैसेज वठंदासीं ऐं ॻाल्हि ॾाढी सुठी निकिती आहे। असांजे प्रोग्राम्स थींदा रहंदा आहिनि ऐं आउं चाहींदसि त इनखे पाण कंहिं ॿिए प्रोग्राम में कंटिन्यू कयूं। यस, गेस्ट मैसेज। अच्छा, मैसेज यही है कि देखें, किसी भी चीज को हासिल अगर करना है, यंगस्टर्स के लिए है मेरा मैसेज, तो आप सबसे पहले अपने जो टारगेट सेट करें और उन टारगेट को मद्देनजर रखते हुए, अगर आपके पाँव कहीं डगमगाते हैं, कहीं आप किसी और डायरेक्शन में जाते हैं, तो आप उस टारगेट को देखते हैं हमने अचीव किस तरह। सही, बेहतरीन, ॾाढो सुठो ॻाल्हाए थो तव्हांजो मैसेज। थैंक्स टू वुड बी हियर। ऐं तव्हांजूं जेके बि ॻाल्हियूं आहिनि एज़ एन मैसेज तौरु मुंहिंजे ख़्याल सां असांजे व्यूअर्स ताईं पहुतियूं आहिनि। जी प्लीज़। त जेको असांजी स्पेशली मुंहिंजो पेरेंट्स खे हिकिड़ी रिक्वेस्ट आहे त सम्झो इहो वेंदो आहे त ॿार जो ध्यानु स्पोर्ट्स में आहे त माना ही नाकार आहे, सम्झो न आहे। इहो प्रोस्पेक्टस हाणे पुराणो थी वियो आहे। ॿार खे तव्हां स्पोर्ट्स में अचणु ॾियो। स्पोर्ट्स हिकिड़ी तमामु वास्ट ऐं बहितरीनु फील्ड थी वई आहे। उनजी फिज़िकल फिटनेस बि ठहंदी, अलहमदिल्ला उनखे जॉब फ्यूचर बि ठहंदो। ॾाढो सुठो तव्हांजो मैसेज, ॾाढो काराए थो तव्हांजो मैसेज आहे। ऐं यकीनन मुंहिंजो बि मैसेज इहो आहे त तव्हांजो जेको ॿार आहे जंहिं फील्ड में वञणु चाहे थो उहा स्पोर्ट्स आहे, स्पोर्ट्स खां अलावा का ॿी फील्ड आहे, तव्हां पंहिंजे ॿार खे उन फील्ड जे हवाले सां सपोर्ट ज़रूरु कयो। ऐं तव्हांजी बि महिरबानी, तव्हां टाइम ॾिनो ऐं असांजो प्रोग्राम ॾाढो कामयाबी सां असांजे व्यूवर्स ताईं पहुतो। व्यूवर्स सां खां हाणे इजाज़त वठंदासीं। इंशाअल्लाह सुभाणे वरी प्रोग्राम कंडक्ट कंदासीं। मूंखे ऐं मुंहिंजी समूरी टीम खे ॾींदो इजाज़त, पंहिंजी दुआनि में रखंदो यादि। अल्लाह वाही।